ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 33 अध्याय संपूर्ण कयो हो ऐं श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद में 33 अध्याय आहिनि। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो जाइज़ो वठूं। 3 स्कंद जो नालो उद्धव जी विदुर जी सां मुलाक़ात थियण ऐं जय ऐं विजय ऐं कपिल देव जी कथा। अध्याय पहिरियों। श्री कृष्ण भगवान जो राजा दुर्योधन खे समझाइण त युधिष्ठिर खे पंहिंजो हक़ ॾे ऐं विदुर जी जो हस्तिनापुर मां हलियो वञण। राजा परीक्षित श्री सुखदेव जी महाराज खां पुछियो त हे स्वामी, विदुर जी ऐं मैत्री रकेश्वर जी कहिड़े हंधि मुलाक़ात थी ऐं विदुर जी उद्धव भगत सां कहिड़े हंधि मुलाक़ात थी ऐं कहिड़ी वजह सां विदुर जी हस्तिनापुर त्याग कयो हो। तॾहिं श्री सुखदेव जी महाराज ॿुधायो त हे राजा परीक्षित, जॾहिं दुर्योधन पंहिंजे भाइरनि मतलब त पांडवनि जे पुटनि उन्हनि खे जाम दुख ॾिना ऐं 13 वरनि जे बनवास खां पोइ जॾहिं हू आया हुआ तॾहिं उन्हनि खे हक़ न थे ॾिनाई। तॾहिं श्री कृष्ण भगवान भीष्म पितामह ऐं द्रोणाचार्य राजा धृतराष्ट्र खे सम्झायो त तुंहिंजे पुटनि में ऐं पांडवनि जे पुटनि में को बि तफ़ावत फ़र्क़ु न आहे। हिकिड़ो त तुंहिंजे पुटु दुर्योधन पहिरियों ई जाम ज़ुल्म कयो आहे। कॾहिं उन्हनि खे लाखशाला जे किले में बंदि कराए आग लॻाई त कॾहिं भीमसेन खे ज़हर जा लॾूं खाराया, कॾहिं राजसभा में उन्हनि जी बेइज़ती कई ऐं जुआ खेॾी उन्हनि जी स्त्रीअ जी इज़त वठणु चाही ऐं तंहिं खां पोइ बि युधिष्ठिर 13 वरनि जो बनवास भोगे इज़त ऐं निम्रता सां तव्हां खां पंहिंजो राज थो घुरे त कृपया उन खे उन जो राज मोटाए ॾेई छॾियो। लेकिन राजा धृतराष्ट्र श्री कृष्ण भगवान जी इन ॻाल्हि ते राज़ी न थियो ऐं को बि जवाब न ॾिनाई। तॾहिं विदुर जी जेके उन सभा में वेठा हुआ तिन्हनि पंहिंजे भाउ धृतराष्ट्र खे इहो अधर्म कंदे ॾिसी चयो त हे भाई, तव्हां युधिष्ठिर ऐं ॿियनि जो हिस्सो छो नथा ॾियो? हू साधु आहिनि ऐं इहो हिस्सो संदन हक़ बि आहिनि। भीमसेन, अर्जुन, नकुल ऐं सहदेव वग़ैरह अहिड़ा त बलवान आहिनि जो अकेले ई तुंहिंजी सेना खे ख़त्म करे सघनि था ऐं ॿियो त श्री कृष्ण भगवान स्वयं उन्हनि जो मददगार आहे, जंहिंजो वेर दुर्योधन ऐं तुंहिंजा ॿिया 100 पुट रखंदा आहिनि। अहिड़ी तरह जॾहिं विदुर जी पंहिंजे भाउ धृतराष्ट्र खे सम्झाए रहिया हुआ तॾहिं दुर्योधन विदुर जी खे ईअं कंदो ॾिसी चयो त हे विदुर, तूं दासीअ जो पुटु थी असां राजाइनि खे सलाह थो ॾीं, तूं असांजो अन्न खाई असांजे ख़िलाफ़ थो ॻाल्हाईं। अहिड़ी तरह घणा ई ग़लति अल्फाज़ दुर्योधन पंहिंजे काका श्री विदुर खे चया ऐं पोइ सिपाहियुनि खे आज्ञा ॾिनाई त विदुर जी खे महल मां ॿाहिरि कढियो वञे। पोइ जॾहिं विदुर जी खे महल मां ॿाहिरि कढण लाइ सिपाहियुनि कोशिशि कई तॾहिं विदुर जी पाण ई उथी हलिया विया ऐं दरवाज़े ते वञी पंहिंजा सभु वस्त्र वग़ैरह बदिलाए साधुअनि जो वेश धारण कयो ऐं पंहिंजा सभु हथियार उते त्याग करे छॾिया, छो त हथियार त्याग करण सां हुनखे ईंदड़ महाभारत जे युद्ध में युद्ध न करणी पई। अहिड़ी तरह विदुर जी हस्तिनापुर खां उत्तराखंड में तीर्थ यात्रा करण लाइ हलिया विया। पोइ विदुर जी 1 वरे ताईं भारत खंड में तीर्थ यात्रा कई ऐं जमुना नदी जे किनारे ते पहुची उते सभिनी देवताउनि जो दर्शन कयो
मैत्री रखेश्वर जी कुटिया में घणनि ई ॾींहंनि ताईं टिकियल हुआ। उन्हनि ॾींहंनि में विदुरजीअ जे परपुठ हस्तिनापुर में महाभारत थियो, जंहिंमें दुर्योधन ऐं ॿिया सभु कौरव मारिजी विया ऐं राजा युधिष्ठिर जी श्री कृष्ण भॻवान जी मदद सां जय थी ऐं राजा युधिष्ठिर हस्तिनापुर जो राज संभालियो। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ श्री कृष्ण भॻवान स्वयं बि वेंकट ॾांहुं हलिया विया। पोइ जॾहिं उद्धव भगत श्री श्याम सुंदर जे वेंकट वञण खां पोइ द्वारिका मां बद्रिका आश्रम ॾांहुं पई विया, तॾहिं रस्ते में विदुरजीअ सां मुलाक़ात थियनि। हू ॿई परमेश्वर जा परम भक्त हुआ, जेके पाण में वॾे प्रेम सां मिलिया। उद्धव जी विदुरजीअ खे हस्तिनापुर में थींदड़ सभु कम ऐं महाभारत में दुर्योधन ऐं ॿियनि सभिनी जे मारिजी वञण जो हाल ॿुधायो। तंहिं ते विदुरजीअ खे ॾाढो दुख थियो, लेकिन ज्ञान हुअण सबबा उन्हनि धीरज धारण कयो। सभई चओ जय श्री कृष्ण। पहिरियों अध्याय संपूर्ण। अध्याय ॿियो। उद्धव भगत जो विदुरजीअ खे श्री श्याम सुंदर जो हाल ॿुधाइण। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, विदुरजी उद्धव भगत खां सभिनी जो हाल अहिवाल पुछंदे पुछियो त हे उद्धव भगत, तव्हां हिकिड़े क्षण बि श्री कृष्ण भॻवान खां परे न रहिया आहियो। अॼु कहिड़ो सबबु आहे जो अकेला हलिया पिया वञो? तॾहिं उद्धव भगत विदुरजी जी ॻाल्हि ॿुधी ॾाढो दुखी थियो ऐं रोअण लॻो। उद्धव भगत जो इहो हाल ॾिसी विदुरजी खेनि सम्झी विया त श्री कृष्ण भॻवान वेंकट ॾांहुं हलिया विया आहिनि। तॾहिं कुझु देरि खां पोइ उद्धव भगत पंहिंजो पाण में धीरज धारे विदुरजीअ खे ॿुधायो त श्री कृष्ण भॻवान हिन धरतीअ ते धर्म फैलाइण जे वास्ते आया हुआ ऐं पापियनि खे नाश करे धर्म जो संचालन कयई ऐं हाणे हू पंहिंजे धाम ॾांहुं हलिया विया आहिनि। श्री उद्धव भगत चवनि था त मां संदन श्री कृष्ण भॻवान जी वॾाई अव्हां सां केतिरे क़दुरु बयानु कयां, जो हू 16,108 स्त्रियुनि सां शादी करे गृहस्थ आश्रम जो धर्म धारण कयो ऐं उन जे अवतार वठण ऐं लीला करण जो ही मतिलबु हो त संसारी जीव उन लीला ऐं कथा खे ॿुधी भवसागर पार लंघे वञनि। श्री कृष्ण भॻवान वॾनि वॾनि बलवाननि ऐं दैत्यनि ऐं राजाउनि खे मारे मुक्ति ॾिनी ऐं पृथ्वीअ जो भार लाहिण वास्ते पंहिंजी इच्छा सां अवतार वठी कौरवनि ऐं पांडवनि जो महाभारत करायो। दुर्योधन ऐं ॿियनि सभिनी कौरवनि खे नास कयो। युधिष्ठिर ऐं ॿियनि पांडवनि जेके धर्म ते हुआ ऐं उन्हनि जा भक्त हुआ, तिन जी रक्षा करे उन्हनि खे राज गद्दी वठी ॾिनी। 56 करोड़ जादवनि खे दुर्वासा रखेश्वर खां श्राप ॾियारियो, जे पाण में लड़ाई करे हिन दुनिया मां हलिया विया। हे विदुरजी, तव्हां पक करे ॼाणो त जंहिं वक़्त खां श्री श्याम सुंदर जी ही दुनिया छॾे परलोक ॾांहुं हलिया विया आहिनि, तंहिं ॾींहं खां धर्म सत्य ॿई दुनिया मां हलिया विया आहिनि। जेतोणीकि मूं घणी वेनती कई त मूंखे बि गॾु वठी हलो, मां सॼी उमिरि तव्हांजी शेवा ऐं टेल में रहियो आहियां, लेकिन श्री कृष्ण भॻवान चयो त तूं बद्रिका आश्रम ॾांहुं वञ ऐं उते वञी पंहिंजो मुक्ति प्राप्त कर। श्री कृष्ण भॻवान वेंकट वञण खां पहिरीं उद्धव जीअ खे ततो ज्ञान सम्झाए चयो त मूंखे कायम सम्झी सॼी जगत खे नासूंत सम्झ ऐं जीव आत्मा कॾहिं नथो मरे। उन करे तोखे मुंहिंजे वञण जी सोच करणु न घुरिजे। ही जीव हिकिड़ो चोलो छॾे ॿिए चोले में वञे थो। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, श्री कृष्ण भॻवान जेको ज्ञान उद्धव भगत खे ॾिनो हो, तंहिंजो अहिवाल 11वें स्कंद में आहे। अध्याय ॿियो संपूर्ण। अध्याय टियों। उद्धव भगत जो श्री श्याम सुंदर जी स्तुति ऐं वॾाई करण। उद्धव जी विदुरजीअ खे ॿुधाइनि था त श्री श्याम सुंदर जी अहिड़ा त दीन दयाल हुआ, जो पूतना राक्षसनी जा खेसि मारण वास्ते आई हुई, तंहिं राक्षसनी खे बि मारे वेंकट ॾांहुं मोकिलियो। अहिड़े दीन दयाल जा चरण छॾे ॿिए कंहिंजी शरण में वञणु घुरिजे। हिन पृथ्वी जे भार लाहिण वास्ते पंहिंजी मर्ज़ीअ सां दुनिया में अवतार वठी
वासुदेव जीअ खे चयो त मूंखे नंद जीअ जे घर वठी हलो ऐं उते लिकायो। ही सभु उन नारायण जीअ जी लीला हुई जंहिंखे को बि न ॼाणी सघियो ऐं अहिड़ी तरह हुननि हिन संसार में रही करे धर्म जी स्थापना कई ऐं राक्षसनि ऐं बुरे माण्हुनि खे ख़त्म करे अधर्म जो नाश कयो ऐं पंहिंजे भक्तनि जी रक्षा कई ऐं हाणे हू वेंकट ॾांहुं हलिया विया आहिनि। श्री कृष्ण भॻवान केतिरनि ई दैतनि खे मारियो जंहिंजो अहवाल श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 ऐं 11 स्कंद में आहे। ए विदुर जी, अहिड़े दीन दयाल जंहिं संसारी जीवन जे पार लंघण वास्ते ही सॼी लीला कई ऐं तुंहिंजे चरणनि जो ध्यानु छॾे मुंहिंजो चित ॿिए हंधि नथो वञे। इहा सांवरी सूरत मोहिणी मूरत मूं खां हिकिड़ी साथ बि नथी विसरे। सभई चओ जय श्री कृष्णा। टियों अध्याय संपूर्ण। अध्याय चौथों। उद्धव जीअ जो विदुर जीअ सां श्री श्याम सुंदर जे विछोड़े जो बयान करणु। श्री उद्धव जी श्री कृष्ण भॻवान जीअ जे विछोड़े वारे समुंड में ॿुॾी चयो त हे विदुर जी, श्री श्याम सुंदर जे ज्ञान सेखारण सां मूं संसारी माया मोह छॾे ॾिनो आहे, पर मूंखे उन मुरली मनोहर जी सूरत नथी विसरे ऐं मूंखे उन्हनि जो मूंखां जुदा थी वञण जो ॾाढो दुख आहे जे तोखे पंहिंजे शब्दनि सां बयान करे ॿुधाए नथो सघां। लेकिन इन जो हाल तव्हांखे मैत्री रखेश्वर ॿुधाईंदा जेके पिणु उन वक़्तु द्वारिका में मौजूदु हुआ। जंहिं वक़्तु मुरली मनोहर अंतर ध्यान थियण जो इरादो कयो तंहिं वक़्तु मैत्री रखेश्वर प्रवास क्षेत्र में वञी श्री कृष्ण भॻवान जीअ खे दंडवत कई। तॾहिं श्री भॻवान चयो त ए मैत्री रखेश्वर, मूं तुंहिंजे मन जो सभु हाल सम्झियो आहे। तूं हाणे धीरज धर, मुंहिंजी माया तो ते असर न कंदी, छाकाणि त तूं मुंहिंजो भक्त ऐं अॻूणे जन्म में वासुदेव ऐं हिन जन्म में वेदव्यास जीअ जो भाउ ऐं पारासरमन जो पुटु आहीं। तोखे मुंहिंजी लीला ज़ाहिर तौरे गुप्त सभु मालूम रहंदी। जो भागवत धर्म तोखे वात्सायन रखेश्वर ॿुधायो आहे उहो यादि रखण सां तूं भवसागर पार लंघे वेंदे। सभई चओ जय श्री कृष्णा। वधीक उद्धव भगत श्री भॻवान जी लीलाउनि जो गुणगान करे चवनि था त शिव जी ऐं ब्रह्मा उन्हनि खे बि एतिरी सुमर्थी न आहे जो उन्हनि जी तरफ़ अखियूं खणी ॾिसी सघनि। श्री भॻवान जरासन ऐं काल जमन जे साम्हूं पैदल भॻा हुआ, पर उन्हनि खे को बि सुञाणी न सघियो हो। अहिड़ी तरह उद्धव जी श्री कृष्ण भॻवान जी घणी स्तुति करे उतां खां हलिया विया ऐं विदुर जी खे चयईं त मैत्री रखेश्वर सभु हाल ॼाणनि था, उहे तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदा ऐं मां मुरली मनोहर जी आज्ञा सां बद्रिका आश्रम ॾांहुं वञा थो। उते वञी पंहिंजो ही चोलो छॾींदसि ऐं मुक्ति प्राप्त कंदसि। एतिरी कथा ॿुधाए श्री सूत जी 88,000 रखेश्वरनि खे चयो त ए रखेश्वरों, जेके माण्हू परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन ऐं दुख वारे हंधि रोवनि था तंहिंजे घणनि जन्मनि जा पाप अखियुनि जे रस्ते खां निकिरी था वञनि। तंहिं करे आदमीअ खे पंहिंजे भले लाइ परमेश्वर जे अवतारनि जी कथा ऐं लीला ॿुधणु घुरिजे ऐं उन्हनि में दुख वारी ॻाल्हि ते दुख ऐं ख़ुशी वारी ॻाल्हि ते ख़ुशी करणु घुरिजे। महाभारत थियण खां पोइ श्री कृष्ण भॻवान 25 वरयनि ताईं दुनिया में रही राजा युधिष्ठिर खां 2 दफ़ा यज्ञ कराए दुनिया में उनखे जस ॾिनो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय चौथों संपूर्ण थियो। अध्याय पंजों, जंहिं में उद्धव जीअ जो बद्रिका आश्रम में वञी योग अभ्यास सां पंहिंजो शरीर छॾण जे बारे में बयान थियल आहे। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, जॾहिं उद्धव जी उहो भगत जेको 8 ई पेर भॻवान सां गॾु रहंदो हो, जेको हमेशा भॻवान सां गॾु रहियो ऐं भॻवान जी माया त ॾिसो एॾी प्रबल आहे जो खेनि उद्धव भगत बि उन्हनि खे सुञाणी न सघिया। न त उद्धव भगत पाण वॾा ब्रह्म ज्ञानी हुआ ऐं खेनि श्री कृष्ण भॻवान बि उन्हनि खे तत्व ज्ञान ॾिनो हो। उन करे हे राजा, तूं पक ॼाण त उन मुरली मनोहर जी इच्छा खां सवाइ केर बि उन्हनि खे सुञाणी नथो सघे। जॾहिं हू जेको चाहिनि
तॾहिं हू उहो उन वक़्तु करे सघनि था। तंहिं लाइ सम्झिजे त परमेश्वर जी माया सभ खां प्रबल आहे। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था, उद्धव विदुर जीअ खां मोकिलाए बद्रिका आश्रम में वञी श्री श्याम सुंदर जो ध्यानु कयो ऐं उन में लवलीन थी योग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग करियो ऐं वेंकट धाम ॾांहुं हलिया विया। विदुर जी सभु तीर्थ यात्रा कंदो मैत्री जीअ सां गॾिजण जी उमेद रखी हरिद्वार में पहुतो। सभई चयो जय श्री कृष्णा। 5वां अध्याय संपूर्ण। अध्याय 6 विदुर जीअ जी मैत्री रखेश्वर खां दुनिया जे पैदा थियण बाबति पुछण। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त हे राजा परीक्षित, मैत्री रखेश्वर हरिद्वार में रहंदा हुआ ऐं विदुर जी उते वञी सांस मिलिया। विदुर जी मैत्री रखेश्वर सां आदर भाव सां मिलिया ऐं उन्हनि खे दंडवत ऐं प्रणाम कयो। तॾहिं मैत्री रखेश्वर पुछियो त हे विदुर जी, तूं तमामु घणो उदास ॾिसण में अचीं थो, कहिड़ो सबबु आहे? तॾहिं विदुर जी सॼो हाल उन्हनि खे ॿुधायो त कहिड़ी तरह उद्धव जी सां मुलाक़ात थियनि ऐं श्री कृष्ण भॻवान जे अंतर्ध्यान थियण जो हाल, दुर्योधन ऐं ॿियनि सभिनी कौरवनि जो महाभारत में मारिजी वञण ऐं सभिनी यादवनि जे नास थियण जो हाल सभु कुझु उन्हनि खे ॿुधायो। तॾहिं विदुर जी चयो त श्री श्याम बिहारी जी वेंकट वञण जो हाल ॿुधी मुंहिंजो ही हाल थियो आहे। मां तव्हां खां ईअं थो घुरां त जेको ज्ञान श्री कृष्ण महाराज जी तव्हां खे ॿुधायो आहे सो वर्णन करियो, जंहिं में मुंहिंजो मतिलबु पूरो थिए। इहा ॻाल्हि ॿुधी मैत्री रखेश्वर चयो त जेका तुंहिंजी मर्ज़ी हुजे सा ॻाल्हि चङी। विदुर जी चयो त जेके आदमी हमेशा पंहिंजे सुख जे वास्ते तजवीज़ कंदा आहिनि पर सुख न पाए उन जे बरख़िलाफ़ दुख खणंदा आहिनि, उन दुख जे ॾियण वारो केरु आहे, उन जो भेद ॿुधायो। ही बि ॿुधायो त परमेश्वर सुरगुण अवतार छाकाणि वठंदो आहे ऐं उनखे संसार रचण ऐं वरी संसार खे नास करण मां कहिड़ो फ़ाइदो थींदो आहे। मां पंहिंजे सम्झ माफ़िक ही थो ॼाणा त असांजे पापनि खां छुटण ऐं भवसागर पार लंघण वास्ते ईश्वर सुरगुण अवतार वठंदो आहे, जंहिं में आदमी उन्हनि जे अवतारनि जी कथा ऐं लीला पाण में पढ़ी ऐं ॿुधी उन जे प्रताप सां भवसागर पार लंघे वेंदा आहिनि। तंहिं हूंदे बि अज्ञानी माण्हू जे परमेश्वर जी कथा ऐं लीला ॿुधण में प्रीत नथा रखनि से राति ॾींहुं संसारी माया मोह में वेरजी ख़राब थियनि था। सा त उन्हनि जी बदनसीबी चइबी, उन में परमेश्वर खे कहिड़ो ॾोह ॾियणु घुरिजे। अहिड़ी तरह विदुर जी घणा ई सवाल ऐं पंहिंजी सम्झ मुआफ़िक़ उन्हनि जा जवाब बि ॾिना। सभई चयो जय श्री कृष्णा। 6वां अध्याय संपूर्ण। अध्याय 7 मैत्री जीअ जो श्री श्याम सुंदर जी वॾाई करण। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, तव्हां पाण ज्ञानी आहियो, तव्हां हरि भक्त आहियो, तव्हां खां का बि ॻाल्हि लिखियलु न आहे। जेको कुझु तव्हां मूं खां पुछियो आहे सो मां पंहिंजी अक़ल मुआफ़िक़ तव्हां खे ॿुधायां थो। मैत्री रखेश्वर विदुर जी खे उन्हनि जे पुराणे जनम जो हाल ॿुधाइनि था त मांडवी रखेश्वर जे श्राप करण जे करे उन्हनि धर्मराय जे चोले मां ही इंसानी चोलो धारण कयो। मैत्री रखेश्वर चवनि था त जेके माण्हू परमेश्वर खां बेमुख आहिनि से दुख जे समंदर में पयल रही जनम ऐं मरण खां छुटकारो नथा पाइनि ऐं जेको पंहिंजे सुख जे वास्ते कनि था उन्हनि खे उन में सवाइ दुख जे सुख नथो मिले। जे परमेश्वर जो भॼन थोरो बि कनि त दुनिया जे दुखनि खां अहिड़ी तरह छुटी वञनि जहिड़ी तरह दवा खाइण करे बीमारी रोज़ ब रोज़ आहिस्ते आहिस्ते घटि थींदी वेंदी आहे, लेकिन ही जीव त परमेश्वर जो नालो वठे ई कीन थो त कहिड़ी तरह भवसागर पार लंघे वेंदो। अहिड़ी तरह मैत्री रखेश्वर विदुर जी खे 5 तत्व जो माण्हू पुतलो ठहण जो अहवाल ॿुधायो। सभई चयो जय श्री कृष्णा। 7वां अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 8 देवताउनि जो श्री नारायण भगवान जी स्तुति करण। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं 5 तत्व जो आदमी ठही तयारु थियो
ऐं हर को देवता पंहिंजे मुक़ररु कयल अंग ते वञी विराजमान थियो ऐं पंहिंजी पंहिंजी शक्ति हलाइण लॻा। तॾहिं बि उन पुतले में साह न आई ऐं उहो सिर्फ़ मटीअ जो पुतलो ई ठही रहियो। तॾहिं सभिनी देवताउनि मिली करे श्री नारायण भॻवान जीअ जी स्तुति कई। तॾहिं उन पार ब्रह्म जीअ जी कृपा सां उहो पुतलो हिकु मास जो पिंड थी वियो। उन जो नालो आदि पुरुष भॻवान थियो, जंहिं जे रहण वास्ते पाताल लोक, भूलोक ऐं वैकुंठ लोक, जंहिंखे 3 लोक चवनि था, ठही विया। ऐं उहो ई पुरुष अखियुनि, कननि, हथनि ऐं ॿियनि सभिनी इंद्रियनि जो मालिक थियो। उन पुरुष खे विराट रूप चवनि था ऐं दुनिया जो सॼो वहिंवार उन रूप में आहे। उन पुरुष जे धन खां कंवल जो गुल निकिरे थो, जंहिं मां ब्रह्मा जी पैदा थिया। ऐं उन आदि पुरुष जी दया ऐं कृपा सां ब्रह्मा जी पंहिंजे मोह मां ब्राह्मण ऐं हथनि मां छत्री ऐं टंगनि मां वैश ऐं पेरनि मां शूद्र 4 वर्णनि खे पैदा कयो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 8 संपूर्ण। 9 अध्याय मैत्री रखेश्वर जो सॼी सृष्टिअ जे पैदा थियण जो बयानु करणु। विदुर जी मैत्री रखेश्वर खां पुछियो त हे महाराज, उहो अवतार थियो आदि पुरुष भॻवान जो, पर ॿियनि सभिनी अवतारनि जो हाल कहिड़ी तरह आहे उहो बि ॿुधायो। मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, जंहिं वक़्तु महाप्रलय थियण सां 4 तरफ़नि जलमयी थी कुझु बि ॾिसण में नथो अचे, तंहिं वक़्तु उन आदि पुरुष जंहिं जो हाल मथे चई चुको आहियां, उहो शीश नांग जी छातीअ ते सहन करे थो ऐं उन्हनि जे धुन मां नाभीअ मां हिकिड़ो कंवल जो गुल निकिरे थो, जंहिं मां ब्रह्मा जी प्रगट थियनि था ऐं अची उन गुल ते विराजमान थियनि था। ब्रह्मा जी जंहिं वक़्तु पैदा थिया, तंहिं वक़्तु इहो सवाल मन में उथनि त आउं कंहिंजी कृपा सां पैदा थियो आहियां, मूंखे पैदा करण वारो केरु आहे। तॾहिं ब्रह्मा जी उन कंवल जे गुल जी पार लहण वास्ते उन जी डंडीअ सां गॾु ज़मीन ताईं हेठि हलंदो वियो, लेकिन उन्हनि खे उन पार जो पतो न पियो। आख़िरकार ब्रह्मा जी थकी हार मञी उन कंवल जे गुल ते वेही रहिया। तॾहिं आकाशवाणी थी त हे ब्रह्मा, तूं परमेश्वर जो ध्यानु कर त तोखे ज्ञान थींदो। पोइ ब्रह्मा जी परमेश्वर जो ध्यानु कयो ऐं उन्हनि खे ज्ञान थियो त हू श्री नारायण भॻवान जीअ जी कृपा सां पैदा थिया आहिनि। ऐं तॾहिं श्री नारायण भॻवान जी ब्रह्मा जीअ खे दर्शन ॾिनो। तॾहिं ब्रह्मा जी श्री नारायण भॻवान जी स्तुति कई ऐं वेनती कई त हे स्वामी, तव्हां जो मूंखे जीवन जे पैदा करण वास्ते हुकुम ॾिनो आहे, सो मूं ते अहिड़ी कृपा कजो जो मूंखे अहंकार न थिए। सभई चयो जय श्री कृष्णा। 9 अध्याय संपूर्ण थियो। 10 अध्याय देवताउनि ऐं ॿियनि खे ब्रह्मा जीअ जो पैदा करणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, नारायण भॻवान ब्रह्मा जी खे ध्यान में दर्शन ऐं धीरज ॾेई अंतर्ध्यान थी विया। पोइ ब्रह्मा जी नारायण भॻवान जी कृपा दृष्टिअ सां पाण में दुनिया जे पैदा करण जी ताक़त पाए दुनिया खे पैदा करणु शुरू कयो। पहिरियां ई ब्रह्मा जी देवताउनि खे 5 तत्वनि समेत, जिन जो बयानु मथे करे चुको आहियां, उन्हनि खे पैदा कयो ऐं पोइ घणनि क़िस्मनि जा वण, पशु ऐं पखी पैदा थिया। जॾहिं ब्रह्मा जी देवताउनि ऐं वणनि वग़ैरह खे पैदा कयो, तॾहिं उनखे केतिरा ई माण्हू जिन खे पंहिंजी इच्छा सां बराबरि लॻनि सृष्टि पैदा कई। कंवल जे गुल मां 14 भवन यानी 7 लोक मथे जा ऐं 7 लोक हेठि जा ठाहे उनखे पोइ सतयुग, त्रेता युग, द्वापर ऐं कलयुग इहे 4 युग बणाए वर्य, महीना, गरियूं ऐं पलनि जो हिसाब ठाहियो, जंहिं मूजिबि आदमियुनि, दैतनि, राक्षसनि ऐं ॿियनि सभिनी जीवन जी उमिरि पूरी थींदी आहे। देवताउनि, दैतनि ऐं राक्षसनि जी जूण अॻु में ऐं पखियुनि, पशुअनि ऐं ॿियनि जी जूण पोइ ठाही। ब्रह्मा जी उमिरि जो हिकिड़ो ॾींहुं 14 मनवंतरनि जो थींदो आहे ऐं ब्रह्मा जी हिकिड़ी राति 14 मनवंतरनि जी थींदी आहे। ब्रह्मा जी ॾींहं जे वक़्तु सभिनी जीवन खे पैदा कंदा आहिनि, राति जे वक़्तु उन्हनि खे कर्मनि जो फल ॾींदा आहिनि। ब्रह्मा जी जो ॾींहुं पूरो थियण ते प्रलय थींदो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा।
ॾहों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 11 सनक, सनंदन, सनातन ऐं संत कुमार खे ब्रह्मा जीअ जो पैदा करणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं ब्रह्मा जी खे देवताउनि ऐं माण्हुनि ऐं ॿियनि जिन जो बयानु मथे थी चुको आहे, तिन खे पैदा करण ते बि संतोष न थियो, तॾहिं उन सॼी सृष्टिअ जे वधाइण वास्ते सनक, सनंदन, सनातन ऐं संत कुमार खे पंहिंजे हृदय मां पैदा कयो ऐं उन्हनि खे चयो त तव्हां वञी हिन सृष्टिअ खे वधायो ऐं जेको वरदान तव्हां मूंखां घुरो सो मां तव्हांखे ॾियां। ही चारई ॿाहिरि परमेश्वर जी राह ते हलणु मंज़ूर करे ब्रह्मा जीअ खां चवनि था त असांखे इहो वरदान ॾियो त असांजी उमिरि हमेशह 5 वरनि जी रहे, असांजो मन काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार में न फासे, 5 भूत आत्माउनि जे वस में न थिए ऐं पंहिंजे मन ऐं इंद्रियनि खे असां पंहिंजे कब्ज़े में रखूं ऐं जवानी ऐं ॿुढापण असां ते असर न कनि। असां हरि भॼन कंदासीं, ना के जीवन खे पैदा कंदासीं। जॾहिं संत कुमारनि पंहिंजे पिता ब्रह्मा जीअ खां इहो वरदान घुरियो, तॾहिं ब्रह्मा जीअ खे ॾाढो बुरो लॻो ऐं उन्हनि खे क्रोध आयो ऐं उन्हनि जे क्रोध करण सबबा उन्हनि जे बिंजरनि मां हिकिड़ो पुरुष सुंदर ऐं श्याम रंग जो पैदा थी रोवण लॻो। उहो पुरुष स्वयं महाकाल शिव भॻवान आहिनि। तॾहिं ब्रह्मा जी शिव शंकर भोलेनाथ जो नालो रुद्र रखियो ऐं उनखे चयाईं त तूं वञी जीवन जो पैदा कर। जॾहिं शिव शंकर भोलेनाथ जीवन जो पैदा कयो, तॾहिं राक्षस, भूत, पिशाच ऐं ॿिया जीव पैदा थिया, जिन जे सुभाउ में काम, क्रोध, लोभ, मोह ऐं मद अहंकार सभु कुझु भरियल हो, जेके ब्रह्मा जीअ खे चङा नज़र न आया। तॾहिं ब्रह्मा जी चयो त हे रुद्र, तूं क्रोध मां पैदा थियो आहीं, तंहिंजे करे तुंहिंजा पैदा कयल जीव चङा न आहिनि। तूं पहिरियां ई वञी परमेश्वर जो ध्यानु कर। तुंहिंजे ध्यानु करण सां तोखे परमेश्वर जो दर्शन मिलंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। 11वां अध्याय संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद में 33 अध्याय आहिनि, जंहिं जे जाइज़े जी कथा 3 भागनि में विरायल आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तनि खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यानु करियां थो मां भागवत महापुराण जो बयानु, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 1 अध्याय खां वठी 11 अध्याय ताईं जाइज़ो वरितो। अॼु पाण उन कथा जे ॿिए भाग ॾांहुं वधूं था, जंहिंमें पाण 12 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे ब्रह्मा जीअ जो स्वयंभूमन ऐं ॿियनि खे पैदा करणु। श्री मैत्री रखेश्वर विदुर जी खे ॿुधाइनि था त हे विदुर जी, जॾहिं ब्रह्मा जी पंहिंजे वचन मां हिकु कन्या खे पैदा कयो, जंहिंजो नालो सरस्वती रखियो वियो। उहा कन्या तमामु सुंदर हुई, जंहिंजी ख़ूबसूरती ते ब्रह्मा जी स्वयं मोहित थी पिया। तॾहिं ब्रह्मा जी जे मन में कामदेव जाॻिया ऐं तॾहिं ब्रह्मा जी उन कन्या सां भोग विलास करणु चाहियो। लेकिन परमेश्वर जी कृपा ऐं दया दृष्टि सां उते नारद जी, अंगरा ऐं ब्रह्मा जी जा ॿिया जेके पुट हुआ सनकादिक, उन्हनि अची ब्रह्मा जी खे सम्झायो त हे पिताश्री, जॾहिं तव्हां सॼी दुनिया खे पैदा करण वारा थी ही अधर्म कंदा, तॾहिं दुनिया जो छा हाल थींदो।
तॾहिं ब्रह्मा जी खे ज्ञान थियो ऐं ब्रह्मा जी ॾाढो शर्मिंदो थी पंहिंजो उहो तन त्याग करे ॿियो बदन धारण कयऊं। तॾहिं ब्रह्मा जी जे लाशे मां हिकिड़ो अंधेरो पैदा थियो ऐं उहो सॼी दुनिया में फैलिजी वियो। वरी ब्रह्मा जी पंहिंजे 4 मुखनि मां 4 वेद पैदा कया ऐं ॿूटनि ऐं तलब, यज्ञ, दान ऐं राग आदि 4 क़िस्मनि जी विद्या ऐं 4 आश्रम पैदा करे जॾहिं ॾिठो त मूं हिकिड़े जे पैदा करण सां माण्हू वधनि नथा, तॾहिं ब्रह्मा जी जेको तन त्याग कयो हो उन जे साॼे अंग मां स्वायंभूमन ऐं खाॿे अंग मां शत्रुपा नाले हिकिड़ी स्त्री पैदा कई, जंहिंखे चयाऊं त तव्हां वञी जीवन जी पैदा कयो। तॾहिं स्वायंभूमन चयो त हे पिताश्री, तव्हां जेके बि जीव अञा ताईं पैदा कया आहिनि उहे त अञा ताईं इन कंवल जे गुल ते वेठा आहिनि। कृपया उन्हनि जे रहण जे वास्ते का तजवीज़ करियो। तेसिताईं असां वञूं परमेश्वर जो ध्यानु करे अचूं था। सभई चयो जय श्री कृष्णा। 12वां अध्याय संपूर्ण। अध्याय 13। ब्रह्मा जी जो नारायण जी खे वेनती करण त पृथ्वी तैयार करे। मैत्री रखेश्वर चवनि था त हे विदुर जी, जॾहिं स्वायंभूमन जी ॻाल्हि ॿुधी तॾहिं ब्रह्मा जी आदि पुरुष भॻवान जी जो ध्यानु करण लॻा। तॾहिं ध्यान में श्री भॻवान उन्हनि खे दर्शन ॾिनो ऐं ब्रह्मा जी वेनती करे चयो त हे प्रभु, असांखे जीवन जे रहण वास्ते पृथ्वी आणे ॾियो। तॾहिं पार ब्रह्म परमेश्वर चयो त तव्हां वञी जीवन जो पैदा करियो, तेसिताईं मां तव्हांखे पृथ्वी आणे ॾियां थो। तंहिं वक़्तु पृथ्वी खे हिरणाकश दैत पाताल में खणी वियो हो ऐं उते लिकाए छॾिया हुआईं। तॾहिं परमेश्वर पंहिंजी माया सां ब्रह्मा जी जे नक मां हिकिड़ो अवतार वरितो, जेको नक मां निकिरण वक़्तु त नंढो हो, लेकिन आहिस्ता आहिस्ता वधंदो वियो ऐं ब्रह्मा जी उन वक़्तु डिॼी वियो त आख़िरी केरु आहे। लेकिन परमेश्वर जे ज्ञान थियण सबबा उन्हनि खे मालूम थियो त ही स्वयं परमेश्वर पाण आहिनि। उन रूप खे पाण वरा भॻवान चवंदा आहियूं। तॾहिं वरा भॻवान हिरणाकश दैत खे मारे पृथ्वी पाताल मां खणी आया ऐं अची ब्रह्मा जी खे पाणीअ जे मथां बीहारे ॾिनऊं। पृथ्वी स्थिर थियण बाद वशिष्ठ मुनि ऐं ॿिया जेके जीव ब्रह्मा जी पैदा कया हुआ उन्हनि सभिनी श्री नारायण भॻवान जी स्तुति कई ऐं परमेश्वर जो सुमरन, यज्ञ ऐं होम वग़ैरह करण लॻा ऐं परमेश्वर जो ध्यानु करण लॻा। सभई चयो जय श्री कृष्णा। 13वां अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 14। द्वितीय जो गर्भ धारण करण। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा, विदुर जी मैत्री रखेश्वर खां पुछियो त नारायण जी हिरणाकश ऐं हिरणाकश दैतन जी मारण वास्ते पाण अवतार छो वरितो? देवता उन्हनि खे मारे छो न थे सघिया? तॾहिं मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, हिरणाकश ऐं हिरणाकश्यप ॿई भॻवान जा दरबानन जय ऐं विजय हुआ, जेके वेंकट जा दरबान हुआ। तंहिं करे सिवाय श्री नारायण भॻवान जे उन्हनि खे ॿियो केर बि मारे न थे सघियो। उन्हनि ॿिन्ही जी कथा कुझु हिन तरह आहे त कश्यप देव जी ब्रह्मा जी जे पुट खे 2 स्त्रियूं हुयूं। उन्हनि मां हिकिड़ीअ जो नालो दिति ऐं ॿिए जो नालो अदिति हो। कश्यप देव जी खे अदितीअ मां देवता पैदा थिया ऐं दितीअ मां दैतन जी पैदाइश थी। जिन ॾींहंनि में देवताऊं इंद्र आसन ते वेठा ऐं स्वर्ग जा सुख माणे रहिया हुआ, तंहिं ॾींहंनि में दिति पंहिंजे पति कश्यप देव जी वटि वञनि थियूं ऐं वञी चवनि थियूं त मूंखे तव्हां सां भोग विलास करे हिकिड़ो पुटु प्राप्त करणो आहे, जेको देवताउनि खे बि हाराए छॾे। तंहिं वक़्तु कश्यप देव जी महाराज चवनि था त ही वेला संध्या वेला आहे, जेका भोग विलास करण जे लाइ सही न आहे। तूं कृपया थोरो धीरज धर, पाण कुझु देरि खां पोइ सही वक़्त ते भोग विलास कंदासीं ऐं तोखे ओहिड़ो ई प्रतापी पुटु पैदा थींदो जहिड़ो तूं चाहीं थी। लेकिन दितीअ जे सर ते त कामदेव जी सवार हुआ, उन्हनि ज़बरदस्ती कई। आख़िरकार कश्यप देव जी खे उन्हनि सां भोग विलास करणो पियो ऐं दिति गर्भ सां थी। तॾहिं कश्यप देव जी चयो त तोखे 2 पुट थींदा, जेके तमामु प्रतापी थींदा, लेकिन उहे अधर्म ते हलण वारा थींदा, जेके नारायण जी जे भक्तनि खे होम, यज्ञ, तप, दान, विर्त, पूजा कुझु बि करण न ॾींदा ऐं उन्हनि जी मृत्यु श्री नारायण भॻवान जी जे हथां थींदी।
जॾहिं दिति पंहिंजे पति कश्यप देव जी जे मुख मां अहिड़ा वचन ॿुधा तॾहिं ॾाढो दुखी थी रोवण लॻी ऐं विरलाप करण लॻी। तॾहिं कश्यप देव जी चयो त तुंहिंजो पोटो तमामु वॾो भक्त, ज्ञानी ऐं तपस्वी पैदा थींदो, जंहिंजे नाले वठण सां दुनिया जा माण्हू भवसागर पार तरी वेंदा ऐं सभु देवता ऐं दैत उन जो गुण ॻाए नारद जी संदसि वॾाई इंद्र सभा में कंदा ऐं पार ब्रह्म परमेश्वर अवतार वठी उन्हनि जी रक्षा कंदा। दिति पंहिंजे पति जी इहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजे मन में थोरो धीरज आणीनि थियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। 14 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 15 संत कुमार जी जो नारायण जी जे दरबाननि जय ऐं विजय खे श्राप ॾियणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जंहिं वक़्तु कश्यप देव जी जो बिज दिति जे पेट में पलियो हुए तंहिं वक़्तु देवताऊं ॾाढा डिॼण लॻा ऐं उहे डिॼी अची ब्रह्मा जी वटि पहुता ऐं पुछाऊं त असांखे छो एतिरो डपु पियो महसूसु थिए। सभिनी जीवन ते ईंदड़ दुख ऐं सुख थियण जो हाल अॻु में ई ॼाणंदा आहियो ऐं हिननि ॾींहंनि में असांजो मन ॾाढो डिॼे थो। कृपया उन जो हाल असांखे ॿुधायो। देवताउनि जी स्तुति करण ते ब्रह्मा जी ॿुधाइनि था त कश्यप देव जी पत्नी दिति जे गर्भ में श्री नारायण भॻवान जी जा दरबान जय ऐं विजय पली रहिया आहिनि, जिन जे पैदा थियण सां अधर्म वधिजी वेंदो ऐं उहे देवताउनि जे राज सभा में अची उन्हनि जो राज संभालींदा ऐं देवताउनि खां सुर्ग फुरे उन्हनि खे सुर्ग मां ॿाहिरि कढी छॾींदा ऐं सॼी दुनिया ते अधर्म जो राज थींदो। तॾहिं देवताउनि पुछियो त हे ब्रह्मा जी, श्री नारायण भॻवान जा दरबान छो हिन धरती ते जनम वठी रहिया आहिनि। तॾहिं ब्रह्मा जी ॿुधाइनि था त श्री नारायण भॻवान वैकुंठ में वेठा हुआ। तंहिं वक़्तु सनक आदिक 4 ॿाहिरि श्री नारायण भॻवान जे दर्शन वास्ते उते आया। उते जय ऐं विजय 2 दरबान आहिनि जिन्हनि सां उन्हनि जी मुलाक़ात थी। संत कुमारनि चयो त असांखे भॻवान जो दर्शन करणो आहे। उन्हनि संत कुमार ऐं ॿियनि रखेश्वरनि खे चयो त नारायण जी जे मेल में बिना इजाज़त जे वञणु न घुरिजे, लेकिन संत कुमार खे त राजमहलनि में वञण जी का बि रोक टोक न हूंदी हुई। तंहिं वक़्तु परमेश्वर जी माया सां उन्हनि खे क्रोध थियो ऐं उन्हनि क्रोध में अची जय ऐं विजय खे श्राप ॾिनो त तव्हां 3 जन्मनि ताईं हिन धरतीअ ते रहंदा ऐं मृत्यु लोक में वञी जनम वठंदा। इहो श्राप ॿुधी जय ऐं विजय संत कुमार जे चरणनि में किरी पवनि था ऐं उन्हनि खां माफ़ी घुरनि था ऐं संत कुमार जी जो क्रोध बि लही वञे थो। उन ई वक़्तु श्री नारायण भॻवान स्वयं वैकुंठ मां ॿाहिरि अचनि था ऐं द्वार ते अची संत कुमार खां माफ़ी वठनि था, छो त नौकर जी कई जो पाप मालिक खे लॻंदो आहे। इहा ॻाल्हि वीचारे परमेश्वर स्वयं संत कुमार जी खां माफ़ी वरिती। तॾहिं अहिड़े दीन दयाल जी निम्रता ॾिसी संत कुमार जी जो मन भरिजी आयो ऐं उहे शर्मिंदा थियण लॻा। लेकिन परमेश्वर चयो त तव्हां का बि ॻाल्हि न सोचियो, ही सभु मुंहिंजी माया हुई ऐं तव्हां जेको श्राप ॾिनो आहे सो बि मुंहिंजी ही मर्ज़ीअ सां ॾिनो अथव। सभई चयो जय श्री कृष्णा। 15 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 16 जंहिंमें संत कुमार जी श्री नारायण भॻवान जी वॾाई ॻाईंदे उन्हनि जी स्तुति कनि था ऐं पोइ वैकुंठ मां हलिया वञनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 17 हरणाकश ऐं हरणाकश्यप जो दितिअ जे पेट मां पैदा थियणु। मैत्री रखेश्वर विदुर जी खे चयो त सनकादिकनि जे वञण खां पोइ जय ऐं विजय दरबान दितिअ जे गर्भ में अची हरणाकश ऐं हरणाकश्यप जो जनम वरितो ऐं संत कुमार जी जे चवण मुताबिक़ उन्हनि खे मारण वास्ते श्री नारायण भॻवान खे स्वयं अवतार वठणो पवंदो। पंहिंजी माउ जे गर्भ में 16 वरनि ताईं 2 भाउ रहिया ऐं पोइ उन्हनि जो जनम थियो। उन्हनि ॿिन्ही जे पैदा थियण वक़्तु घणा ई बदसुगण दुनिया में पैदा थिया, जंहिं मां देवताउनि ऐं ब्राह्मणनि जा कलेजा ॾकण लॻा। हवन करण वारनि जी अग्नि जेका केतिरनि ई पीढ़ियुनि खां कुंड में हुई सा विसामी वेई ऐं पृथ्वीअ ते वाचवारा लॻण शुरू थिया
ऐं ॿिया पिणु लछण सभु कलयुग जा ॾिसण में आया। तॾहिं ब्रह्मा जी उन्हनि ॿिन्ही जा नाला हरणाकश ऐं हरणाकश्यप रखिया। ब्रह्मा जी उन्हनि खे चयो त तव्हीं पंहिंजे माता जी मर्ज़ीअ मूजिबि वञी राज करियो। ही ॻाल्हि ॿुधी हरणाकश पंहिंजे ॿल जे घमंड में मतवालो थी तरार हथ में खणी वरुण देवता वटि वियो ऐं आहिस्ता आहिस्ता ईअं सभिनी देवताउनि खे हाराए ईअं सम्झण लॻो त उन खे मारण वारो केर बि न आहे। हिकिड़े ॾींहुं हू नारद मुनीअ सां गॾिजा ऐं नारद मुनीअ खे चयईं त ॿुधा, आहे को अहिड़ो जेको मूं सां युद्ध करे ऐं मूंखे मारे सघे। तॾहिं नारद मुनी चयो त बेशक श्री नारायण भॻवान आहिनि जेके तव्हां सां युद्ध कंदा ऐं उहे ई अवतार धारण करे तव्हांखे मृत्यु ॾींदा। तंहिं वक़्तु नारायण भॻवान वराजीअ जो अवतार धारण करे पृथ्वी खणण वास्ते पाताल में विया हुआ। तॾहिं हरणाकश नारद मुनीअ खां पुछियो त ॿुधा, आहे किथे इहो नारायण? मूं ॿुधो हो त ही ब्राह्मणनि सां गॾु रहंदो आहे, जिते होम यज्ञ पूजा दान विर्त वग़ैरह थींदो आहे उते रहंदो आहे। लेकिन मां चारी पासे घुमी आयसि, लेकिन मूंखे उहो किथे बि न मिलियो। तॾहिं नारद मुनी चवनि था त हे हरणाकश, वरा भॻवान जो अवतार धारण करे नारायण भॻवान पाताल मां पृथ्वी खणण विया आहिनि, जेका तो पाण पाणीअ में लिकाए छॾी हुई। तॾहिं हरणाकश पंहिंजे घमंड में वरा भॻवान सां युद्ध करण वञे थो ऐं युद्ध करे खेसि भॻवान जे हथां मृत्यु मिलेसि थी। सभई चयो जय श्री कृष्ण। अध्याय 17 ऐं 18 संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, अध्याय 17 ऐं 18 में जेको हाल हो सो मूं तव्हांखे गॾोगॾु ॿुधायो आहे। अध्याय 19 ब्रह्मा जी जो देवताउनि समेत वरा भॻवान जी स्तुति करणु। प्यारा भक्तों, हरणाकश जे मरण बाद ब्रह्मा जी ऐं ॿिया सभु देवताऊं रकेश्वर मिली भॻवान जी स्तुति कनि था ऐं देवताउनि बाद पृथ्वी स्त्रीअ जो रूप धारण करे श्री नारायण भॻवान जी स्तुति कनि थियूं ऐं चवनि थियूं त कलयुग जा माण्हू ॾाढा बुरा हूंदा ऐं गॾोगॾु कलयुग जे माण्हुनि जो बयानु कईंदे भॻवान खे चवनि थियूं त हे दीनानाथ, जंहिं वक़्तु मूंखे तव्हांजी ज़रूरत पवंदी तंहिं वक़्तु तव्हां हिन धरतीअ ते जनमु वठी अधर्मियुनि जो नाश कजो ऐं मूं तां बाहि लाहिजो। तॾहिं वरा भॻवान चयो त ए पृथ्वी, तूं उन्हनि खां न ॾिज जेके कलयुग वासी आहिनि। जॾहिं उहे धर्म कंदा तॾहिं तोखे दुख थींदो, लेकिन मां सुरगुण अवतार वठी अधर्मियुनि खे मारे तोखे सुख ॾींदसि। ईअं चई वरा भॻवान वैकुंठ ॾांहुं हलिया विया ऐं देवताऊं पिणु पंहिंजे पंहिंजे लोकनि ॾांहुं रवाना थिया। सभई चयो जय श्री कृष्ण। 19 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 20 ब्रह्मा जी सृष्टिअ जो वर्णन। श्री मैत्री रखेश्वर विदुर जी खे वधीक ॿुधाइनि था त जॾहिं पृथ्वी क़ाइमु थी चुकी तॾहिं आदि निरंकार जी माया ऐं इच्छा सां 24 तत्व ज़ाहिर थी हिकिड़ो पुरुष तुच्छ नाले पैदा थियो। जॾहिं उनखे बुख ऐं उञ लॻी तॾहिं हू का बि शइ न ॾिसी ब्रह्मा जी खे खाइण वास्ते वधियो। ब्रह्मा जी क्रोध करे उनखे पंहिंजे खाइण खां मना कई। तंहिं वक़्तु ब्रह्मा जी जे क्रोध करण सां हिकिड़ो पुरुष तमोगुणी ऋछ नाले राक्षस पैदा थियो। तॾहिं ब्रह्मा जी उन्हनि ॿिन्ही खे ॾिसी डिॼी पियो ऐं जीवन जो पैदा करणु बंदि कयईं। तॾहिं पंहिंजे मन में ख़्यालु कयईं त मुंहिंजे हिन बदन खां सृष्टि रचण में अधर्मी लोक पैदा थींदा। तॾहिं ब्रह्मा जी पंहिंजो बदन त्याग कयो। प्यारा भक्तों, पाण कुझु देरि पहिरीं कथा में ॾिठो हो त ब्रह्मा जी पंहिंजी हिकिड़ी धीउ ते मोहित थी पवनि था ऐं पंहिंजो तन त्याग कनि था। त प्यारा भक्तों, ब्रह्मा जी जो बदन त्याग करण जे पोयां हिकिड़ी वजह न हुई। जीअं त पाण ॾिठो ब्रह्मा जी माता सरस्वतीअ जे मथां मोहित थी पिया ऐं उहो अधर्म करे शर्मिंदो थी पंहिंजो तन त्याग कयूं। ऐं ॿी वजह हीअ आहे त तच्छ ऐं रछ जेके ॿई राक्षस आहिनि जेके ब्रह्मा जी मां पैदा थिया, उन्हनि ॿिन्ही खे ॾिसी ब्रह्मा जी पंहिंजो तन त्याग कयो। प्यारा भक्तों, जॾहिं ब्रह्मा जी पंहिंजो तन त्याग कनि था तॾहिं उन्हनि जे पहिरें शरीर जे साॼे अंग मां स्वायभूमन ऐं खाॿे अंग मां शत्रुपा नाले हिकिड़ी स्त्री पैदा थिए थी, जिन खे ब्रह्मा जी सृष्टि वधाइण जो हुकुम ॾिनो हो।
लेकिन उन्हनि चयो त जीवन जे रहण वास्ते को ठिकाणो ॻोल्हियो। तंहिं वजह सां ब्रह्मा जी वेंकटनाथ जी स्तुति कई ऐं पृथ्वीअ खे क़ाइमु करायो। जॾहिं पृथ्वी स्थिर थी वई तॾहिं ब्रह्मा जी स्वयंभूमन ऐं शत्रुपा जो पाण में विहानू करायो ऐं उन्हनि ॿिन्ही खे चयईं हाणे वञो ऐं वञी जीवन जो पैदा करियो। ऐं पोइ ब्रह्मा जी 10 पुरुषनि खे पैदा कयो जेके ब्रह्मा जी जे पुटनि जे नाले सां सॾिया वञनि था। पहिरियों पुरुष मरीच, ॿियो कश्यप, टियों उत्तरा, चौथों अंगरा, पंजों प्लस्त, छहों कीर्त, सतों बर्ग, अठों वशिष्ठ, नाओं दक्ष ऐं ॾाओं नारद। ब्रह्मा जी खे इहे 10 पुट पैदा थिया जिन्हनि खे ब्रह्मा जी चयो त तव्हां बि वञो ऐं वञी जीवन जी पैदा करियो, लेकिन उन खां पहिरीं वञी श्री नारायण भॻवान जी जो तप करियो ऐं उन्हनि जो दर्शन करे पोइ जीवन जो पैदा करणु शुरू कजो। ब्रह्मा जी इन ॻाल्हि ते नारद, अंगरा ऐं कीर्त टिनी कुझु बि जवाबु न ॾिनो। पोइ ॾेई ॿाहिरि परमेश्वर जो तप करण वास्ते जंगल में हलिया विया ऐं ब्रह्मा जी पंहिंजो जेको बदन त्याग कयो हो उन बदन जूं जेके हॾियूं ऐं चमड़ो हो उन मां अंधेरो पैदा थियो ऐं उन अंधेरे खे तछ ऐं रिछ जेके ब्रह्मा जी मां पहिरियां ई पैदा थिया हुआ उहे उन खे स्त्री सम्झी खणी विया। सभई चयो जय श्री कृष्णा। 20 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 21 कर्दम रखेश्वर खे नारायण भॻवान जी जो दर्शन ॾियणु। श्री विदुर जी चयो त स्वयंभूमन जो वंश ॾाढो वॾो आहे, कृपया उन बाबति ॿुधायो। तॾहिं मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, स्वयंभूमन ऐं शत्रुपा जंगल में वञी 10,000 वरनि ताईं तप कयो। तॾहिं परमेश्वर जो दर्शन पाए घणी स्तुति ऐं पूजा करे हथ जोड़े चयऊं, हे दीनानाथ अंतर्यामी, असां दुनिया पैदा करण ऐं राज गदी पाइण वास्ते तप कयो आहे। असांखे हमेशा पंहिंजी कृपा दृष्टिअ में रखिजो। ऐं तॾहिं स्वयंभूमन भॻवान खे चवनि था त असांखे तव्हां जहिड़ो औलाद खपे। तॾहिं भॻवान चवनि था त मूं जहिड़ो हिते केर बि न आहे, तंहिं लाइ मां पार अव्हां जे वंश में जनम वठंदसि। उन खां पोइ शत्रुपा ऐं स्वयंभूमन जी शादी थिए थी। उन्हनि खे 2 पुट ऐं 3 धीअरूं पैदा थियनि थियूं। उन्हनि में उतानपाद ऐं प्रियव्रत 2 भाइर हुआ ऐं 3 जेके छोकिरियूं हुयूं उन्हनि जा नाला अकुति, देवहूति ऐं परसूति हुआ। उतानपाद खे ध्रुव नाले पुट पैदा थिए थो ऐं प्रियव्रत पहिरियां ई नारद जी जे ज्ञान सेखारण करे दुनिया खां अलॻि थी वञनि था, लेकिन ब्रह्मा जी जे सम्झाइण करे 7 दीपनि जो राज कनि था। स्वयंभूमन अकुतीअ जी शादी रच नाले रखेश्वर सां कई ऐं कर्दम रखेश्वर जेके ब्रह्मा जी जा पुट हुआ उन्हनि 10,000 वरनि ताईं तप कयो ऐं परमेश्वर जो दर्शन पाए उन्हनि खे दंडवत ऐं पूजा स्तुति करे हथ जोड़े चयो त हे परमेश्वर, तूं सॼे 7 गुण जो आधार आहीं। ऐं अहिड़ी तरह स्तुति करे चयो त हे दीनानाथ, मूंखे दुख आहे त मूं उन्हनि सुकामी पुरुषनि वांगुरु अर्धांगिनी स्त्री हथ करण लाइ तप कयो आहे। तव्हीं कुल्प वृक्ष वांगुरु सभु कामनाऊं पूरियूं करण वारा आहियो। हे प्रभु, मां तव्हांखे पंहिंजी पूजा अर्पण थो करियां ऐं तव्हांजी आज्ञा पालन करण लाइ स्त्री जी इच्छा थो करियां। सभई चयो जय श्री कृष्णा। तॾहिं भॻवान कर्दम रखेश्वर जी ॻाल्हि ॿुधी चवनि था त हे कर्दम जी, तव्हां वटि शत्रुपा ऐं स्वयंभूमन पंहिंजी धीउ देवहूतिअ जो हथ खणी ईंदा। तव्हां उन्हनि खे मना मता कयो, छो त मां स्वयं तव्हांजो पुटु थी तव्हांजे घर में अवतार वठंदसि। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 22 कर्दम जीअ जो देवहूतिअ सां विवाह। जहिड़ी तरह भॻवान कर्दम जी खे चयो त स्वयंभूमन ऐं शत्रुपा पंहिंजी कन्या देवहूतिअ खे उन्हनि सां विहाउ करण लाइ वठी ईंदा, ओड़ी तरह स्वयंभूमन ऐं शत्रुपा अचनि था ऐं अची कर्दम जी खे चवनि था त मुंहिंजी धीउ देवहूति तव्हांजे चरणनि जी शेवा करण लाइ हमेशा तव्हां वटि रहंदी ऐं हू तव्हां ते मोहित थी चुकी आहे। उन लाइ कृपया उन्हनि सां विवाह करियो। अहिड़ी तरह कर्दम रखेश्वर जो देवहूतिअ सां विवाह थिए थो ऐं पोइ स्वयंभूमन ऐं शत्रुपा
पंहिंजे राज ॾांहुं हलिया वञनि था ऐं नारायण जीअ जी कृपा सां 71 छोकिरियुनि जुगनि ताईं हुननि राज कयो ऐं परमेश्वर जी दया दृष्टिअ सां उन्हनि जे राज में सभु रहित ख़ुशीअ सां रहंदी हुई। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे जाइज़े जो ॿियो भाग संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तनि खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे जाइज़े जो ॿियो भाग संपूर्ण कयो हो। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे जाइज़े जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। अध्याय 23। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, देवहूति तमामु वॾी गुणवान ऐं सुशील हुई ऐं एतिरी सुंदर हूंदी हुई जो कामदेव जी जेका ज़ाल हुई सा बि संदसि मोहित थी पंदी हुई। प्यारा भक्तों, देवहूति हर कम बिना चवण जे अॻु में ई पूरो करे छॾींदी हुई। उन करे कॾहिं बि करदम रखेश्वर खे उन्हनि खे का बि शइ चवण जी ज़रूरत न पई। हिकिड़े ॾींहुं देवहूति करदम रखेश्वर खे चयो त मूंखे अव्हां सां हिकु दफ़ो गृहस्थ जीवन जी सिक आहे। तॾहिं करदम रखेश्वर चयो त तूं संतोष कर, तुंहिंजी इच्छा ज़रूरु पूरी थींदी। देवहूति पंहिंजे पतीअ जी ॻाल्हि मञी हली वई। करदम रखेश्वर सोचियो त हिन कॾहिं बि कुझु बि न घुरियो आहे, हिन जी इहा इच्छा ज़रूरु पूरी थियणु घुरिजे। तॾहिं करदम रखेश्वर पंहिंजी शक्तिअ सां हिकु तमामु सुंदर विमाण पैदा कयो, जंहिंजी का बि मिसाल न हुई। उन विमाण खे पैदा करे देवहूति खे चयईं, हल त हली पाण उन में गृहस्थ जीवन गुज़ारियूं। तॾहिं देवहूति चयो त मुंहिंजो ही ॿुढो बदन हिन विमाण जे लाइक़ु न आहे। तॾहिं करदम रखेश्वर वरी पंहिंजी शक्ति सां हिकु तालाब पाणीअ जो कुंड ठाहियो, जंहिंमें देवहूति खे चयईं त वञी सनानु करे अचु। देवहूति सनानु करे 16 वरियनि जी तमामु नौजवान ऐं सुंदर स्त्री थी ॿाहिरि निकिती ऐं गॾु घणियूं ई बानियूं उन जी शेवा लाइ उन कुंड मां निकितियूं। पोइ करदम रखेश्वर पाण बि उन कुंड में सनानु करे 18 वरियनि जो नौजवान छोकिरो थी निकितो ऐं पोइ ॿई उन विमाण ते चढ़ी गृहस्थ जीवन गुज़ारण लॻा। अहिड़ी तरह घणा ई वरय करदम रखेश्वर देवहूति सां भोग विलास करे उन विमाण में गृहस्थ जीवन गुज़ारियो ऐं उन्हनि खे 9 छोकिरियूं पैदा थियूं। तॾहिं करदम जी खे ख़्यालु आयो त हाणे संसारी भोग विलास छॾे नारायण जी जो तप करणु घुरिजे। तॾहिं रखेश्वर चयो त हे देवहूति, हाणे मां हरि भॼन करण लाइ जंगल में थो वञा। देवहूति इहो ॿुधी उदास थी वई ऐं पोइ वेनती करे चवणु लॻी त हे महाराज, हिननि 9 छोकिरियुनि जो विहांउ करायो ऐं पोइ मूंखे बि गॾु वठी हलो। लेकिन करदम रखेश्वर उन्हनि जी न मञी। पोइ देवहूति वरी चयो त अगरि तव्हां हलिया वेंदा त हिननि 9 छोकिरियुनि जी विहांउ केरु कराईंदो ऐं अव्हां जे वञण खां पोइ मुंहिंजी सार संभार केरु लहंदो। तॾहिं करदम जी खे यादि आयो त स्वयं श्री नारायण भॻवान खे उन्हनि जे घर में अवतार वठणो आहे। तॾहिं करदम जी वरी देवहूतिअ सां भोग विलास कयो
ऐं देवहूति गर्भवती थी। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 23 संपूर्ण थियो। अध्याय 24 कपिलदेव मुनि जो अवतार वठणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, देवहूति जे गर्भ में परमेश्वर अवतार वठण लाइ अची वेठा। पोइ करदम रखेश्वर चयो त हाणे मां हिन जे जनम वठण ताईं तव्हां सां गॾु आहियां, तेसि ताईं तूं आहिस्ते आहिस्ते मुंहिंजो मोह घटाए छॾ। लेकिन देवहूति चयो त इन ॻाल्हि जी कहिड़ी पक आहे त तव्हां जे वञण खां पोइ आउं सुखी रहंदसि। देवहूति पंहिंजे पतीअ खे इहा ॻाल्हि चई रही हुई त उन वक़्तु ब्रह्मा जी ऐं ॿिया सभु देवताऊं उते देवहूति जे गर्भ में पलंदड़ श्री नारायण भॻवान जे अवतार जो दर्शन करण लाइ आया। ऐं ब्रह्मा जी देवहूति खे धीरज ॾेई चयो त हे देवहूति, राजा जी धी, तुंहिंजो जप तप नेम ऐं धर्म सभु सफल थियो आहे। हाणे तुंहिंजे पेट मां पार ब्रह्म परमेश्वर कपिलदेव मुनि नाले अवतार वठी तुंहिंजो जस ऐं कीरत दुनिया में वधाईंदो। उन जे पैदा थियण करे तुंहिंजो नालो दुनिया में हमेशह यादि रहंदो ऐं तुंहिंजे मन में जा अज्ञान जी ॻंढ पयल आहे तंहिंखे हू ज्ञान रूपी बाहि सां जलाईंदो। पर तूं उन खे पुटु मतां ॼाणी। हू आचार्य जिन खे योग्य सेखारण वास्ते अवतार वठे थो। जीअं हमेशह जॾहिं धर्म हलियो वेंदो आहे तॾहिं हू पाण दुनिया में अवतार वठी धर्म जो वाधारो ऐं पापनि जो नाश कंदो आहे। ब्रह्मा जी देवहूति खे इहा ॻाल्हि चई देवताउनि समेत वापसि पंहिंजे लोक ॾांहुं हलिया विया। आख़िर 10 महीननि खां पोइ श्री भॻवान कपिलदेव मुनि जो अवतार धारण कयो ऐं करदम रखेश्वर उन में सभु लक्षण श्री नारायण भॻवान जा ॾिसी ख़ुशि थियो ऐं देवताउनि ख़ुशि थी आनंद जा बाजा वॼाए आकाश मां गुल वसाया ऐं गंधर्वनि नारायण जी जो जस ॻायो ऐं अप्सराउनि आसमान ते अची पंहिंजे पंहिंजे विमान ते नाच कयो। टिनी लोक में मंगलाचार थी चारई तरफ़ रोशन थी विया। जॾहिं करदम रखेश्वर उन खे पूरन ब्रह्म ॼातो तॾहिं उन खे साम्हूं हथ जोड़े स्तुति कई ऐं पोइ ब्रह्मा जी आज्ञा मूजिबि करदम रखेश्वर पंहिंजी कन्याउनि जो विवाह ब्रह्मा जी जे पुटनि रखेश्वरनि सां करायो ऐं पोइ पंहिंजे पुटु कपिलदेव मुनि खे प्रणाम करे भॻवान सम्झी उन्हनि खां ज्ञान प्राप्त कयो ऐं पोइ उन ज्ञान जे करे संसारी पदार्थनि ऐं स्त्री जो माया मोह छॾे हरि भॼन करण लाइ जंगल ॾांहुं हलिया विया। हरि ओम शांति। कपिलदेव मुनि चयो त हे पिताजी, तव्हीं जंगल में वञी मुंहिंजे स्वरूप जो ध्यानु करियो ऐं उन्हनि साधु ऐं महात्माउनि जी संगत कजो जिन वटि हमेशह मुंहिंजी कथा कीर्तन ऐं सुमरन थींदो रहे ऐं उन्हनि सत्संग ऐं मुंहिंजे ध्यान जे प्रताप सां वरी तव्हांजो मन हिन संसारी माया ॾांहुं न डोरंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 24 संपूर्ण थियो। अध्याय 25 करदम रखेश्वर जो जंगल में वञणु ऐं परमेश्वर जे ध्यान में पंहिंजो तन त्याग करणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, करदम रखेश्वर पंहिंजे पुटु कपिलदेव मुनि खां आज्ञा वठी जंगल ॾांहुं हलिया विया ऐं उते वञी परमेश्वर जो ध्यानु ऐं सुमरन करे पंहिंजो तन त्याग कयो। उन जे वञण करे देवहूति खे ॾाढो दुख थियो, लेकिन ब्रह्मा जी ॻाल्हि यादि करे उन्हनि पंहिंजे पुटु कपिलदेव मुनि खे भॻवान ॼाणी उन्हनि खां ज्ञान प्राप्त करण जी इच्छा पैदा कई। कपिलदेव मुनि चवनि था त हे माता, मुंहिंजी कृपा दृष्टि खां सवाइ कंहिंखे बि ज्ञान प्राप्त नथो थिए ऐं मां तोखे उहो ज्ञान ॿुधाईंदसि जंहिंखे तूं उन्हनि खे ॿुधाइजा जेके हरि भक्त आहिनि, ना के उन्हनि खे जेके पापी ऐं चुगलखोर आहिनि। पोइ कपिलदेव जी मुनि पंहिंजी माता देवहूतिअ खे सांख्य योग जो ज्ञान ॾियनि था त ही सॼी संसार कूड़ो आहे ऐं सिर्फ़ु परमेश्वर सचो आहे। ही शरीर नासूंत ऐं आत्मा अमर आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 25 संपूर्ण थियो। अध्याय 26 जंहिं में कपिलदेव जी मुनि पंहिंजी माता देवहूति खे प्रकृति बाबति ॿुधाइनि था। कपिलदेव मुनि जी पंहिंजी माता देवहूति खे 24 तत्वनि जा गुण अलॻि अलॻि करे ॿुधाइनि था, जिन जे ॼाणण करे आत्मा ऐं शरीर जी जुदाई मालूम थींदी। कपिलदेव मुनि ॿुधाइनि था त
श्री नारायण भॻवान जो प्रकाश सभिनी जीवन में आहे, जंहिंखे पाण आत्मा चवंदा आहियूं, जेका कॾहिं बि नास नथी थिए ऐं शरीर नास थींदो आहे। अहिड़ी तरह कपिल देव मुनि पंहिंजी माता देवहूतीअ खे सांख्य योग ऐं तत्व ज्ञान वग़ैरह सभु ॿुधाइनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 26 संपूर्ण थियो। अध्याय 27 कपिल देव मुनीअ जो देवहूतीअ खे ज्ञान ॾियणु। कपिल देव मुनि चवनि था त जेके माण्हू हमेशह परमेश्वर जो ध्यानु ऐं सुमरन कंदा आहिनि, बुरे खे बुरो ऐं भले खे भलो चवंदा आहिनि, हमेशह पंहिंजी कई ऐं परमेश्वर जी कई ते राज़ी रहंदा आहिनि। जेको थियनि उन खे सच सम्झंदा आहिनि, जेको मिलेनि उन खे परमेश्वर जी मर्ज़ी सम्झी उन खे क़बूल कंदा आहिनि, उहे माण्हू कॾहिं बि वरी जनम मरण जे फेरे में नथा अचनि, मतिलब त आवागवन खां छुटी वञनि था। लेकिन जेके संसारी माया मोह में फाथल आहिनि, परमेश्वर जो ध्यानु ऐं भॼन नथा कनि, स्त्रीअ जे मोह में प्रीत अथनि ऐं अहिड़ी तरह दुनिया जे भोग विलास में फाथल आहिनि, उहे माण्हू वरी वरी हिन दुनिया में जनम वठनि था ऐं वरी वरी मरनि था ऐं अहिड़ी तरह आवागवन में भटकंदा रहनि था। ही जीव 84 लखनि जूणियुनि में जनम वठण बावजूद बि परमेश्वर जो भॼन नथो करे। ऐं पोइ कपिल देव मुनि पंहिंजी माता देवहूतीअ खे 4 क़िस्म जी भक्ति ॿुधाइनि था: तामसी, राजसी, सातोकी ऐं निर्गुण भक्ति। भॻवान चवनि था त मूंखे पंहिंजा निर्गुण भक्त अति प्रिय आहिनि। हे माता, 84 लख जूणियुनि में जनम वठण बाद वञी ही मनुष्य देह मिले थी। उन करे हिन देह में परमेश्वर जी भक्ति कजे ऐं नाम जाप सुमरन करे भवसागर पार लंघणु घुरिजे। इहो ही हिन जीवन जो मक़सदु आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 28 देवहूतीअ खे कपिल देव मुनीअ जो जीव जे पैदा थियण खां गर्भ में अचण ऐं वापसि मरी वञण ताईं सॼो हाल ॿुधाइणु। कपिल देव मुनि ॿुधाइनि था त कहिड़ी तरह ही जीव पंहिंजे माता जे गर्भ में कहिड़ा कहिड़ा दुख ॾिसे थो, जेके नरक खां बि वधीक भयानक आहिनि। तॾहिं परमेश्वर सां इहो जीव वचन करे थो त आउं जनम वठी तव्हांजो नाम जाप कंदसि ऐं तव्हांजे ध्यान ऐं सुमरन में रहंदसि। लेकिन पैदा थियण बाद ही जीव संसारी माया मोह में फासी थो वञे ऐं इहा माया उन जीव खे वेरे काम, क्रोध, लोभ, मोह ऐं मदमस्ती में फसाए अधर्म कराए थी, जंहिं करे उहो जीव चोरियूं, ठगियूं, कूड़ कपट करे पंहिंजे औलाद ऐं परिवार जो पेट भरे थो ऐं पोइ अहिड़ा ई घणा पाप करे जॾहिं पोरो थिए थो तॾहिं संदसि पुट बि साथ नथो ॾिएसि ऐं हू तड़पी तड़पी आख़िरकार दुख पाए हिन मृत्यु लोक मां हलियो वञे थो। तॾहिं जेके माण्हू उन जे वञण जे करे विरलाप कनि था, उन वजह सां उन खे जमदूत मारीनि था ऐं पोइ उन खे मारींदा, कुटींदा, घसींदा ऐं घणनि ई क़िस्मनि जा दुख ॾेई यमराज वटि वठी वेंदा आहिनि ऐं तॾहिं वञी उन जीव खे उन जे कर्मनि जे अनुसार फल मिलंदो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 19 जम राजा वटि अधर्मी जीव जो दूतनि सां गॾु वञणु। मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर, कपिल देव मुनि पंहिंजी माता देवहूतीअ खे चयो, हे माता, जीव जे मरण खां पोइ जमदूत उन खे मारींदा, कुटींदा, घसींदा, हर तरह जा दुख ॾींदे, विच में घणनि ई नदियुनि नरकनि में विझंदे यमराज वटि वठी अचनि था। तॾहिं यमराज उन जे कर्मनि अनुसार उन खे फल ॾियनि था ऐं जॾहिं हू पंहिंजे कर्मनि अनुसार फल भोगे थो, तॾहिं वञी 84 लख जूणियुनि में घुमे थो ऐं उन्हनि सभिनी जूणियुनि में जनम वठण बाद वञी हिकिड़ी मनुष्य देह मिले थी। उन लाइ चवंदा आहिनि त मनुष्य देह अनमोल आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 30 देवहूतीअ खे कपिल देव मुनि जो ॿुधाइण त कहिड़े पाप करण जे करे कहिड़ी सज़ा मिलंदी आहे। प्यारा भक्तऊं, हिन अध्याय में कपिल देव मुनि पंहिंजी माता खे ॿुधायो त हिन तरह जे पाप करण जे करे हिन तरह जो दुख मिलंदो आहे या हिन तरह जी सज़ा मिलंदी आहे। जीअं त
जेको आदमी चङो खाइण पीअण ऐं कपिड़ा पहिरण में लॻो रहंदो आहे ऐं पंहिंजे कुटुंब ऐं साथियनि खे न ॾींदो आहे, साधुअनि ऐं संतनि जी शेवा नथो करे, उन खे ॾाढी बुख मालूम थींदी आहे नरक में। ऐं जमदूत उन जे बदन जो मांस कटे ॾींदा अथसि त तो सॼी उमिरि जंहिं बदन खे संभालियो, हाणे अचे उन बदन जो मांस खा। अहिड़ी तरह कपिलदेव मुनि पंहिंजी माता खे पाप करण वारनि जी सज़ा ॿुधाई। सभई चयो जय श्री कृष्ण। अध्याय 31 मनुष्य जूणी जो वर्णन। श्री कपिलदेव जी चवनि था त हे माता, जेको आदमी कॾहिं बि परमेश्वर जो नालो नथो वठे ऐं बुरा कर्म करे थो, सो पशुअनि पखियुनि ऐं ॿियनि जीवन जी जूण पाईंदो आहे ऐं 84 लख जूणियुनि में जनम पाइण बाद हिन खे ही आदमीअ जी जूण मिलंदी आहे। ऐं उहो बि आदमी काणू, कुॿो, अंधो, रोगी, बदशकल या कंहिं न कंहिं बीमारी सां गॾु पैदा थिए थो या कंगाल हूंदो आहे। जेके माण्हू अमीर ऐं सुखी हूंदा आहिनि, उन जो मतिलबु हीअ आहे त उन्हनि जे पुराणनि कर्मनि जो फल आहे। ज्ञानी जिन त माण्हुनि जो हाल ॾिसी उन्हनि जो पुराणे जन्म में कयल पाप ऐं पुञ जो पतो लॻाईंदा आहिनि। कपिलदेव मुनि चवनि था त हे माता, ही मनुष्य देह जाम मुश्किल सां मिलंदी आहे, उन खे वेस्ट ज़ाया न करणु घुरिजे। अगरि इन खे अजाई विञाए छॾींदासीं, पोइ पोयां पछताईंदासीं त असां छो परमेश्वर जो नालो न वरितो। असांखे निष्काम कर्म योग जी नीति सां परमेश्वर जो ध्यानु करणु घुरिजे। कंहिं बि शइ में पंहिंजी इच्छा न रखिजे। जेको कयूं था उन खे परमेश्वर जे नाले ते अर्पण कजे। जहिड़ी तरह सोन जी ज़ंजीर ऐं लोह जी ज़ंजीर आहिनि त ॿई ज़ंजीरूं, ॿधंदी सोन जी ज़ंजीर बि ऐं लोह जी ज़ंजीर बि। उन खां सुठो आहे त ज़ंजीर ई न हुजे। ज्ञानी जिन चवंदा आहिनि त पाप लोह जी ज़ंजीर आहे ऐं पुञ सोन जी ज़ंजीर आहे। आख़िरकार आहिनि त ॿई ज़ंजीरूं ऐं पयूं इंसान खे ॿधनि। उन लाइ कंहिं बि कम में पंहिंजी इच्छा न रखो ऐं जेको बि थिए उन खे परमेश्वर जे नाले ते अर्पण कयो त चओ ही कमु आउं नथो कयां, परमेश्वर थो करे। अहिड़ी तरह परमेश्वर खे हर कर्म अर्पण करण सां निष्काम कर्म योग धारण करे जनम मरण जे फेरे खां छुटी वञो ऐं भवसागर पार लंघी वञो। सभई चयो जय श्री कृष्ण। अध्याय 32 कपिलदेव मुनीअ जो 3 क़िस्मनि जो ज्ञान देवहूतीअ खे ॿुधाइणु। भॻवान कपिलदेव मुनि चवनि था त हे माता, मूं स्त्री ऐं दौलत ॿिन्ही खे ख़राबु चयो आहे। कपिलदेव मुनि ॿुधायो त हे माता, मुंहिंजी माया बि 2 रूपनि में हिन संसार में आहे। हिकिड़ी जड़ रूप यानी दौलत आहे ऐं ॿी चेतन रूप यानी स्त्री आहे। मुंहिंजी इन माया जे 2 रूपनि में संसारी माण्हू वेड़जी ख़राबु थियनि था ऐं परमेश्वर जो नालो वठणु, जप तप ध्यानु सुमरन पूजा पाठ वग़ैरह करणु सभु छॾे था ॾियनि ऐं काम क्रोध लोभ मोह ऐं अहंकार मद मस्ती सभु उन्हनि खे जकड़े छॾनि था ऐं उहे माण्हू अधर्मी थी पाप करणु लॻनि था। ऐं हे माता, गृहस्थ आश्रम वारे खे वाजिबु आहे त हर रोज़ु देव कर्म, पुत्र कर्म ऐं ठाकुर जी पूजा ऐं शेवा करे उनखे भोग लॻाए पोइ पाण भोजन करे ऐं परमेश्वर जे अवतारनि जी कथा ऐं लीला ॿुधे उन में ध्यानु लॻाईंदो रहे। पंहिंजी पहुच अनुसार साधुअनि संतनि वैरागियुनि ऐं ब्राह्मणनि जे खाधे ऐं वस्त्र जी ख़बर लहणु घुरिजे। यज्ञ तप दान विर्त वग़ैरह करणु घुरिजे। कपिलदेव मुनि ॿुधाइनि था त मृत्यु छा आहे। मृत्यु उन वक़्तु थींदी आहे जंहिं वक़्तु ही आत्मा हिकिड़ो चोलो त्याग करे ॿियो चोलो धारण कंदी आहे। जंहिं वक़्तु आत्मा चोलो त्याग कंदी आहे उन वक़्तु पाण चवंदा आहियूं त मृत्यु थी आहे ऐं जंहिं वक़्तु आत्मा नओं चोलो धारण कंदी आहे तंहिं वक़्तु पाण चवंदा आहियूं त जनम थियो आहे। इन खे ईअं सम्झणु घुरिजे त हिकिड़ो मृत्यु जो दरवाज़ो आहे ऐं ॿियो जनम जो दरवाज़ो। ॿई सम्झो आम्हूं ऐं साम्हूं आहिनि। हिकिड़े दरवाज़े मां आत्मा पूरो शरीर त्याग करे थी ऐं ॿिए दरवाज़े में वञी नओं शरीर धारण करे थी। ऐं पोइ कपिलदेव मुनि ॿुधाइनि था त हे माता, मरण खां पोइ कहिड़े क़िस्म जो आदमी कहिड़ी तरफ़ ॾांहुं वेंदो आहे ऐं
केरनि ॾींहंनि में मरण वारो आदमी कहिड़ी तरफ़ वेंदो आहे? सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 32 संपूर्ण। अध्याय 33 देवहूतीअ जो सरस्वतीअ जे किनारे ते वेही तप करणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं देवहूतीअ खे कपिलदेव मुनि सॼो ज्ञान सम्झायो तॾहिं देवहूती वेनती कई त हे दीनानाथ, तव्हांजे उपदेश जे प्रताप सां माया मोह ऐं करदमजीअ जो विछोरे जो सॼो दुख हलियो वियो आहे। तव्हां त्रिलोकीनाथ नारायण जी जो मुंहिंजे गर्भ में जनम थियो, तंहिं करे मुंहिंजो सभु अज्ञान छुटी वियो आहे ऐं का बि संसारी कामना मुंहिंजे दिलि में न रही आहे। तॾहिं कपिलदेव मुनि पंहिंजी माता देवहूती जी स्तुति ॿुधी चवनि था त हे माता, हिन सूरज रूपी ज्ञान खे तमामु चङो ॼाणी कॾहिं बि न विसारजि ऐं हिन ज्ञान खे ब्राह्मणनि, साधुअनि, वैष्णवनि ऐं हरिभक्तनि खे ॿुधाइजे, लेकिन अधर्मी, मूर्खनि, चोरनि, लालचियनि ऐं कूड़ कपट करण वारनि खे कॾहिं बि न ॿुधाइजे। इहा ॻाल्हि ॿुधी देवहूती चयो त हे महाराज, जंहिंखे तव्हां जहिड़ो पुटु पैदा थियो तंहिंखे ॿी कहिड़ी शइ जी घुर्ज थींदी। इहा ॻाल्हि पंहिंजी माता देवहूतीअ जी ॿुधी कपिलदेव मुनि ओभर तरफ़ हलिया विया ऐं देवहूती पंहिंजे मन संसारी माया मोह खां अलॻि करे सरस्वती नदीअ जे किनारे ते वेही श्री नारायण जी जे चरणनि जो ध्यानु करणु लॻियूं ऐं उन जे नाले जो सुमिरन सचे मन सां करे पंहिंजो शरीर पाणी करे छॾियो ऐं सरस्वती नदीअ सां मिली वियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। कपिलदेव मुनि गंगा सागर जे किनारे ते वञी पहुता। तॾहिं समंदर दी उन्हनि जी पूजा परिक्रमा ऐं स्तुति करे उन्हनि खे वेहण लाइ खेनि आसन ॾिनो। तॾहिं कपिलदेव मुनि योग अभ्यास करणु लॻा। उन लाइ त जेके कलयुग वासी आहिनि उन्हनि खां योग ऐं तप वग़ैरह कुझु बि न थींदो, से फ़क़ति हिन आस्थान ते अची मुंहिंजो दर्शन पाए योग अभ्यास जो फल हासिल कंदा। प्यारा भक्तऊं, कपिलदेव मुनि जे वेहण जो आस्थान अञा ताईं बि कोलकाता शहर में गंगा सागर जे किनारे ते मौजूदु आहे। घणा ई माण्हू उते दर्शन वास्ते वेंदा आहिनि। कपिलदेव मुनि उते वेही शंख नाले रखेश्वर ऐं ॿियनि रखेश्वरनि खे सांख्य योग जो ज्ञान पढ़ायो हो। सभई चयो जय श्री कृष्णा। इहा कथा ॿुधाए सुखदेव जी महाराज चयो त हे राजा, जेको सांख्य योग जो ज्ञान कपिलदेव मुनि देवहूतीअ सां वर्णन कयो, सो ही ज्ञान मूं तोखे ॿुधायो आहे। सांख्य योग जो बि मतो आहे त आत्मा खे अविनाशी ऐं पंहिंजे शरीर खे नासूत सम्झी पंहिंजो मन संसारी माया मोह में न लॻाइजे। मैत्री रखेश्वर विदुर जीअ खे चयो त कपिलदेव मुनि अवतार जी कथा मूं तोखे ॿुधाई ऐं जेको माण्हू हिन खे सची दिलि सां पढ़ंदो या ॿुधंदो, सो दुनिया में मन चाहींदड़ फल पाईंदो ऐं अंत समय में मुक्त पदवी हासिल करे भॻवान जो दर्शन पाए वेंकट ॾांहुं पहुचंदो। इहो ई अध्यात्म जो राज़ आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 33 संपूर्ण थियो। प्यारा भक्तऊं, अक्सर माण्हू मुंझी वेंदा आहिनि त केरु कहिड़ी कथा कंहिंखे थो ॿुधाए। त ही कथा आहे श्रीमद भागवत महापुराण साहिब जी, जेका शुरू थी हुई सूत जी महाराज खां। सूत जी महाराज संकादिक 88,000 रखेश्वरनि खे ॿुधाइनि था, जंहिंमें सूत जी ॿुधाइनि था त सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ज्ञान ॾियनि था ऐं सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ज्ञान ॾींदे ॿुधाइनि था त मैत्री रखेश्वर विदुर जी खे ज्ञान ॾियनि था ऐं पोइ मैत्री रखेश्वर विदुर जी खे कपिलदेव मुनि जी कथा ॿुधाईंदे ॿुधाइनि था त कपिलदेव जी महाराज पंहिंजी माता देवहूतीअ खे ज्ञान ॾियनि था। अहिड़ी तरह साॻियो ई ज्ञान कपिलदेव मुनि पंहिंजी माता खे ॾियनि था ऐं मैत्री रखेश्वर विदुर जी खे ॿुधाइनि था ऐं श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ऐं सूत जी महाराज सनकादिक 88,000 रखेश्वरनि खे ॿुधाइनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो जाइज़ो संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया
हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।